إن الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا. من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له، وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له، وأشهد أن محمدا عبده ورسوله. أما بعد، فإن خير الحديث كتاب الله، وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم، وشر الأمور محدثاتها، وكل محدثة بدعة، وكل بدعة ضلالة، وكل ضلالة في النار. أعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. قاف والقرآن المجيد، بل عجبوا أن جاءهم منذر منهم فقال الكافرون هذا شيء عجيب. أإذا متنا وكنا ترابا ذلك رجع بعيد. قد علمنا ما تنقص الأرض منهم وعندنا كتاب حفيظ. بل كذبوا بالحق لما جاءهم فهم في أمر مريج. أفلم ينظروا إلى السماء فوقهم كيف بنيناها وزيناها وما لها من فروج. والأرض مددناها وألقينا فيها رواسي وأنبتنا فيها من كل زوج بهيج، تبصرة وذكرى لكل عبد منيب. ونزلنا من السماء ماء مباركا فأنبتنا به جنات وحب الحصيد، والنخل باسقات لها طلع نضيد، رزقا للعباد وأحيينا به بلدة ميتا كذلك الخروج. وقال الله تعالى في كلامه المجيد: أعوذ بالله من الشيطان الرجيم. لقد جاءكم رسول من أنفسكم عزيز عليه ما عنتم حريص عليكم بالمؤمنين رؤوف رحيم. हर क़िस्म जी हमदें सना वॾाई अने वाखाण इबादत ऐं बंदगी उन हिकिड़े अल्लाह वहदहू ला शरीक लहू जे लाइक़ ने सज़ावार आहे, जेको अल्लाह कुल काइनात जो ख़ालिक, ज़मीन अने आसमान जो मालिक आहे। अल्लाह जी मुख़्तसर हमद खां बाद बेशुमार लातादाद दुरूद ऐं सलाम नाज़िल थिए तमाम अंबिया अलैहिमुस्सलातु वस्सलाम ते, ऐं ख़ासि कर आख़िरी नबी जनाब मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते। अल्लाहुम्मा सल्लि व बारिक व सल्लिम अलैहि। हाज़रीन जुमा, बुज़ुर्गो, नौजवान साथियों, अज इन जुमे जे अंदर खुतबे जो उनवान है नबीअ से असल मोहब्बत कई है। रबियुल अव्वल जो महीनो है अने पाण मणी की यह खबर होंदी कि ही महीनो जो है वो पांजे पैगंबर नबी रसूल हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पैदाइश जो महीनो है। अल्लाह जा नबी हिन ही महीने में पैदा थिया हुआ, पण किन तारीख़ जो पैदा थिया ये कोई नकी ना है। अमुक मुअर्रिखीन लिखें था 9 तारीख़ वही, अमुक लिखें था 8 तारीख़ वही, अमुक 12 लिखें था, अमुक 16 लिखें था। तारीख़ जे अंदर अलग अलग तारीख़ूं लिखियल हुई जो अल्लाह जा नबी हिन तारीख़ जो पैदा थिया। पण मुसलमाने ख़ासि करे उन तारीख़ के जेको 12 रबियुल अव्वल है, जेको काल गुज़री है, इन तारीख़ के नबीअ जी पैदाइश की तारीख़ समझी करे ख़ुशियूं मनायूं। पण
नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जो वफ़ात थी है तंहिंजे बारे में कोई इख्तिलाफ़ ना आहे। निकी अने पक्की ॻाल्हि है जे अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 12 रबीउल अव्वल जो वफ़ात करे विया आहिनि। इन मथे मिणी मुहद्दिसीन जो मिणी मुअर्रिखीन जो इत्तिफ़ाक़ है, कोई इख्तिलाफ़ ना आहे। बहरहाल अल्लाह जा नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया में आया ये पाण मिणी लाइ करे ख़ुशी जो मौक़ो है। अक्सर पाण खे अहिड़ो थिए थो जे नबीअ जी पैदाइश में माण्हू ईद मनाइए पिया, ख़ुशियूं मनाइए पिया, जलसा जुलूस कइए पिया, नारा लॻाइए पिया, अने पाण मुसलमान माठ क्या वेठा आहियूं अने ॿिया पाण ते बद पण विझनि था जे इन वापी के अल्लाह जे नबीअ जे अचे जी कोई ख़ुशी ना आहे। त अॼु अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से असल मोहब्बत करो है अने उन मोहब्बत में पाण खे करो क्यों खपे ने अल्लाह जे नबीअ जी पैदाइश मथे जे कॾहिं पाण खे ख़ुशी है तो पाण खे करो क्यों खपे। अल्लाह जे रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया में आया इन मथे कोई मुसलमान नाख़ुश ना आहे, बल्कि मिणी कदा वॾी ख़ुशीअ जो मौक़ो ही जे जे अल्लाह रब्बुल आलमीन पाण खे हिकिड़ो रसूल अने पैगंबर ॾिने। अल्लाह रब्बुल आलमीन सूरह आल इमरान जी आयत नंबर 164 में फरमाए लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअथ फीहिम रसूलन मिन अनफुसिहिम, जे अल्लाह रब्बुल आलमीन ईमान वारे माण्हू मथे एहसान कयईं, अल्लाह मोमिने मथे एहसान कयईं जे अल्लाह ताला उन्हीं में जा हिकिड़ो रसूल उन्हीं वटि हलायईं। त ई त अल्लाह जो एहसान है जे पाण खे नबी अने पैगंबर मिलिया। पण इन नबीअ जी पैदाइश मथे पाण कीअं ख़ुशि थियूं ई ॿिए कंहिंखे पुछे जी पाण खे ज़रूरत न आहे। पाण पिंड नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछो जे आजी पैदाइश जो जेको ॾींहुं आहे उन ॾींहुं असांखे करो क्यों खपे। सही मुस्लिम जी हदीस है अन्न रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुइल अन सौम यौमिल इत्नैन फ़क़ाल वुलिदतु फ़ीहि व उनज़िल अलैया। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सवाल करे में आयो जे ऐं सोमवार जो ॾींहुं रोज़ो कुला रखो था। अल्लाह जा नबी हर सोमवार जो रोज़ो क़ाइमी रखंदा हुआ। सहाबा किराम सवाल कयो जे ऐं हर सोमवार जो रोज़ो कुला रखो था त फरमायो फ़ीहि वुलिदतु, सोमवार जो ॾींहुं आउं दुनिया में आयुसि, मुंहिंजी पैदाइश थी है। व फ़ीहि उनज़िल अलैया, अने इन ही सोमवार जो ॾींहुं अल्लाह रब्बुल आलमीन मूं मथे क़ुरान नाज़िल कयईं। अल्लाह जा नबी जिन ॾींहुं पैदा थिया दुनिया में आया उन मथे अल्लाह जे नबीअ खे पण ख़ुशी हुई कि दुनिया में आउं आयुसि ने पैदा थियुसि, पण उहो ॾींहुं ईद जो ॾींहुं न हो बल्कि कुरे जो ॾींहुं हो, उहो सोमवार जो ॾींहुं हो अने रोज़ो रखे जो ॾींहुं हो। अल्लाह जे नबी ख़ुशियूं ना ई मनायो, ईद ना ई मनायो, बल्कि जिन ॾींहुं पिंड दुनिया में पैदा थिया सोमवार जो ॾींहुं उन ॾींहुं अल्लाह जा नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोज़ो रखंदा हुआ। त रोज़ो न ईद जेको कॾहिं भेरा न थी सघे। जे कॾहिं रोज़ो को इंसान रखे तो त उहो ॾींहुं कॾहिं ईद जो ॾींहुं न थिए अने जिन ॾींहुं ईद वे उन ॾींहुं रोज़ो न रखाजे। यानी मालूम ई थिए तो जे कॾहिं पाण अल्लाह जे नबीअ जी पैदाइश मथे ख़ुशि थियूं था, राज़ी थियूं था त पाण ईद न मनायूं बल्कि उन ॾींहुं पाण रोज़ो रखूं। इहा अल्लाह जे नबी जी सुन्नत आहे। जियां मूसा अलैहिस्सलाम के अल्लाह रब्बुल आलमीन जरा फिरौन में जा निजात ॾिने आजो कएं त मूसा अलैहिस्सलाम करो कयो हो, आशूरा जो रोज़ो रखियो हो। 9 मुहर्रम जो जेको पाण रोज़ो रखूं था ई मूसा अलैहिस्सलाम ख़ुशीअ में रखियो हुयो। उन ॾींहुं जशन ना ई मनायो, उन ॾींहुं ईद जो ॾींहुं ना ई मनायो जे अल्लाह ताला फिरौन मां पाण खे निजात ॾिने। अॼु ख़ुशीअ जो ॾींहुं आहे, वॾो ॾींहुं आहे, ईद जो ॾींहुं आहे, जलसा जुलूस कयूं न, बल्कि मूसा अलैहिस्सलाम के जरा अल्लाह ताला फिरौन मां निजात ॾिने उकरी ने आज़ाद थिया त उन तारीख़ जो अल्लाह रब्बुल आलमीन जे शुक्र लाइ करे रोज़ो रखियो हुयो। त मुंहिंजा अज़ीज़ो अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से असल जे कॾहिं पाण खे मोहब्बत आहे अने पाण मिणी मुसलमान खे अल्लाह जे नबीअ से मोहब्बत हुअणी खपे। कोई मुसलमान नथो थी सघे जेसि ताईं उन जे दिलि में अल्लाह जे नबीअ जी मोहब्बत न वे। अल्लाह जे रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ला युमिनु अहदुकुम हत्ता अकून अहब्बा इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन्नास अजमईन। आम जा को पण इंसान
तेसि ताईं ईमान वारो कीन थींदो जेसि ताईं उहो इंसान मूं से मोहबत करे, पिंड जी जान कथा पण वधारे, पिंड जे माइत्र कथा पण वधारे, पिंड जे औलाद कथा पण वधारे, अने दुनिया जे मिणी इंसान कथा वधारे, जेसि ताईं मूं से मोहबत न करे तेसि ताईं अहिड़ो इंसान मुसलमान नथो थी सघे। त अल्लाह जे नबीअ से मोहबत करणु ई पंहिंजे ईमान जो हिसो आहे। पण मोहबत जेकॾहिं कोई इंसान दावो करे जे आउं अल्लाह जे नबीअ से बेहद मोहबत कयां थो, आउं आशिक़ रसूल आहियां, अने दावो त वॾो आहे, दुनिया में मड़ा दावा कयूं था जे असीं आशिक़ रसूल आहियूं, असीं नबीअ से मोहबत कयूं था, पण दावो जेको आहे न दावो, उन दावे लाइ करे दलील खपे थी। दुनिया में को इंसान उथी करे चए फलाणी ज़मीन मुंहिंजी आहे, वॾो दावो कयईं, पण ईअं माण्हू की न मञंदा, माण्हू कुर चवंदा तो वटि कहिड़ो सबूत आहे, तो वटि कागरिया आहीं, तो वटि को साबिती आहे, तो वटि प्रूफ आहे। जेकॾहिं प्रूफ ॾेखारींदो जे हा मूं वटि प्रूफ रहियो, मूं वटि कागरिया रहिया, मूं वटि लिखाण रहियो, त माण्हू मञंदा हा ज़मीन तोजी आहे। बाक़ी ईअं ज़बान से भले मिणी के चए पियो मुंहिंजी ज़मीन आहे, को इंसान मञे लाइ करे तयारु की न थींदो। ईअं ज को इंसान जेकॾहिं चए थो जे आउं नबीअ से मोहबत कयां थो, मुंहिंजी नबीअ से बेहद मोहबत आहे, ऐं आशिक़ रसूल आहियां, वॾो दावो भले करे थो, पण दावे में दलील खपे, तो वटि प्रूफ करो आहे जे तूं नबीअ से मोहबत कई आहे। अने नबीअ से मोहबत करे जा कई प्रूफ आहिनि, उहो जेकॾहिं कंहिं इंसान में हूंदा त हक़ीक़त में उहो इंसान अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से मोहबत करे थो। तंहिंमें जा पहिलो जेको तक़ाज़ो, पहिलो प्रूफ, पहिलो सबूत, पहले दलील उहो ई आहे जे इंसान अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इज़त करे, अदब करे, एहतराम करे। अल्लाह रब्बुल आलमीन सूरह हुजरात में फरमाए या अय्युहल्लज़ीना आमनू ला तरफ़उ अस्वातकुम फौक़ सौतिन नबी, ऐं ईमान वारा ऐं अल्लाह जे नबीअ जे आवाज़ कथा ऊंचो आवाज़ न कजा। नबी जरा आ वटि मौजूदु वे, नबी जरा ॻाल्हि करे तेरा ऐं अल्लाह जे नबीअ से जेकॾहिं ॻाल्हि कयो त हरा हरा ॻाल्हि कजा, कॾहिं पण वॾे सर ॻाल्हि न कजा। ई हुक्म जरा आयो। हिकिड़ो साहबी साबित बिन क़ैस रज़ी अल्लाह ताला अन अल्लाह जे नबी जी मजलिस में अचींदो हो, वेंदो हो, ॻाल्हि कंदो हो, रियाण कंदो हो, उन अचणु बंदि करे छॾे, उन अचणु बंदि करे छॾे। अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहिड़ो उनखे ॾिठो न, तेर पुछियो जे उहो केॾां वियो, पुछा कयो अचे नथो। साहबा किराम वञी करे घरे नियारी घरे वेठो आहे, ॿाहिरि निकिरे नथो। चेको अल्लाह जे नबी तोजी पुछा कएं, तो अल्लाह जे नबीअ जी मजलिस में कुला नथो अचे। तेर चए अल्लाह ताला क़ुरान में चए जंहिं इंसान पण अल्लाह जे नबीअ जी आवाज़ कथा ऊंची आवाज़ कई, उन जा अमल मड़े बर्बाद थी वेंदा आहिनि, उन इंसान खे ख़बर पड़की न पवंदी। हाणे मुंहिंजो आवाज़ त हुई वॾो आहे, आउं त हरा हरा कुझु ई नथो सघां, कुदरती अहिड़ो थिए जे अल्लाह जे नबीअ वटि आउं वेठो आहियां, मूंखे को ॻाल्हि करणी वे, आउं वॾे सॾु कुछी वञा, अने मुंहिंजा मड़े अमल बर्बाद थी वञे, आउं दोज़खी थी वञा। एतिरे लाइ करे द्रिजां थो जे मुंहिंजा अमल बर्बाद न थिए, तंहिं लाइ करे अल्लाह जे नबीअ जे मजलिस में अचणु मूं बंदि करे छॾियो आहे। अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे बोलायो अने चयो तूं उन में जा न आहीं, तुंहिंजी दिलि में अल्लाह जे नबीअ जी मोहबत है, इज़त है, अदब है, एहतराम है, एतिरे तूं दोज़खी न आहीं बल्कि तूं जन्नती आहीं। मिणी कदा पहलो अदब अने इज़त पंहिंजी दिलि में नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लाइ करे हुअणी खपे। साहबा किराम केॾो अदब कंदा हुआ। सुलह हुदैबिया जे मौक़े मथे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जर मके विया थे, वाट में मुसलमान अने काफ़िरनि जी सुलह थी थी। काफ़िर वटां हिकिड़ो माण्हू अचे तो उरवा बिन मसऊद, उरवा बिन मसऊद काफ़िर वटां अचे तो, अल्लाह जे नबीअ से सुलह करणु अचे तो। सुलह करणु जरा आयो, ॻाल्हि ॿोल थई अने पाछो काफ़िर वटि वञे थो। तेर चए थो आउं वॾे वॾे बादशाह वटि वियो आहियां, मूं वॾा वॾा बादशाह ॾिठा आहिनि, पण हिन माण्हूअ जो अदब जेको हुन जा साथीअ कईं था, अहिड़ो अदब मूं वॾे बादशाह जो पण न आहे ॾिठो। साहबा किराम अल्लाह जे नबी जो जेको अदब कंदा हुआ, उहो इंसान काफ़िर है, मुशरिक है, मुसलमान न आहे, पण चए थो अहिड़ो अदब मूं दुनिया में कंहिं बादशाह जो पण न आहे ॾिठो। मूं ॾिठो उन जा साथीअ जर उहो नबी
जरा थुक फिगाए थो उन थुक के पण पट ते किरण नथा ॾिए पंहिंजे हथे मथे खणी लाहे था अने जिस्म मथे मले छॾिए था। नबी जरा वुज़ू करे तर वुज़ूअ जे पाणी लाइ करे अहिड़ा झूमा कयूं था जे पाण खे अहिड़ो लॻे जे ई माण्हू पिंड में नबीअ जे पाणी लाइ करे विड़ी पवंदा अने नबीअ जे पाणीअ जे वुज़ू जे पाणी जे हिकिड़े फुड़े खे पाण पट ते किरण नथा ॾिए। उहो नबी जरा ॻाल्हि करे थो जरा मणे माठ करे ने सुणे था को इंसान ज़बान नथो खोले अने जरा नबीअ के साम्हूं निहारे तहिड़ा पाण अदब ने इज़त एतिरी आहे जे ठाहे जी भरे करे निहारे नथा सघे लिखार निहारी वरी कंध हेठों करे छॾीनि था। अहिड़ो अदब अहिड़ी इज़त मूं बादशाह जी पण नाहे ॾिठी जेको इन माण्हू जा साथियुनि जी इज़त कई था। ई साहबा किराम कंदा हुआ। तंहिंखां सिवा नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत जेको आहे इत्तिबा जेको आहे पाण ॻाल्हि सो कयूं जे नबीअ जा आशिक़ आहियूं नबीअ से मोहबत कंदल आहियूं अने 12 महीने में खाली 5 नमाज़ूं पढ़ो ई तंहिंयूं तंहिंखां सिवा नमाज़ पण साबित न वे पंहिंजी मोहबत खूटी आहे। पाण दावे में खोटा आहियूं। पाण जेकॾहिं अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से सच्ची मोहबत कयूं था त अल्लाह जे नबीअ पुठियां हली ने पाण ॾेखारियूं नबीअ जेको हुकुम कयईं उन मथे अमल करे ॾेखारियूं। अल्लाह जा नबीअ जेको आहे साहबा किराम केॾी इज़त कंदा हुआ ई पाण सो पण केतिरी इताअत कंदा हुआ केतिरी इत्तिबा कंदा हुआ ई पण पाण सुणी लाहियूं। अल्लाह जा रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नमाज़ पढ़ाइनि पिया नमाज़ पढ़ायूं पे जोड़ो पहिरें नमाज़ पढ़ायूं पे पाण जोड़ो पहिरें नमाज़ पढ़ो नमाज़ पढ़णु जाइज़ आहे मनाई न आहे। पंहिंजो जोड़ो चपल साफ़ हुअणी खपे गंदगी न वे किचरान न वे कीअं लॻल न वे पाक साफ़ जेकॾहिं वे उन में पाण नमाज़ पढ़ी सघूं था। अल्लाह जा नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नमाज़ पढ़ाइनि पिया नमाज़ जे विच में जोड़ो लाहे विधो साहबा किराम ॾिठो साहबा किराम मिणी पिन जा जोड़ा लाहे वेठो जरा सलाम फेरियो तेरा पुछियो जे आजा जोड़ा को लाहे वेठा तेरा साहबा किराम चयो लाहे वेठा तेरा असां पण लाहे वेठा चे मूंखे त जिब्रील अची करे चयईं आजे जोड़े में गंदगी लॻल है पाक ने साफ़ ना ही नमाज में लाहे वेझो एतिरे मूं जोड़ो लाहे वेठो कुला लाहे वेठा साहबा किराम चयो अल्लाह जा नबी असांखे कीअं ख़बर न आहे जे जोड़ो कुला लाथा खे असां ॾिठो जोड़ो लाहे वेठा एतिरे असां पण जोड़ो लाहे वेठो। ये वही इताअत ये वही इत्तिबा नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि हिकिड़ो साहबी अचे थो ने आंगर में सोन जी वींडी पहिरियल आहे सोन जी वींडी पहिरियल आहे अने मर्द के सोन पाइण हराम आहे। पंहिंजा कई नौजवान भाउ जंहिंखे अल्लाह पैसो ॾिने दौलत ॾिने नता सामाज आहे जरा सोन किनी संगरूं पहिरें फिरनि पिया हराम है चोखो हराम है। साहबी अचे थो आंगर में जेको वींडी सोन जी पहिरियल आहे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहो वींडी लाहे फिगाए छॾिए था। अल्लाह जा नबी हलिया विया तेरा पुठिया साहबा किराम उनके चएं था हाणे वींडी खणी ला तौला करे पेड़ हराम है तू विकणी छॾ हलाल है कमाइण खाज हिन में जा न त घर औरत उन औरत खे ॾिजे उ भले पहिरीं उन लाइ करे हलाल है। उ साहबी चए थो न जंहिं वस्तु के मुंहिंजे नबीअ खणी फिगाए छॾे उन वस्तु खे आउं ॿिए पर हथ कॾहिं न लॻाईंदुसि भले मूला करे हलाल वे भले उनके खणी सघां थो पर जंहिं वस्तु मथे मुंहिंजो नबी नाराज़ थी ने फिगाए छॾे उन वस्तु खे आउं कॾहिं हथ न लॻाए सघां। एतिरी इत्तिबा अब्दुल्ला बिन उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जरा सफ़र मथे निकिरंदा हुआ तेरा वाट में हलंदे हलंदे कितक वेसाई खणंदा हुआ ईअं वेही रहंदा हुआ माण्हू पुछंदा हुआ ए अब्दुल्ला अञा त थकिजियो न ईअं हैर अञा वेसाई खे वे वरी हिते को वेसाई खे तेरा कुरो चवंदा हुआ आउं मुंहिंजे नबीअ भेरो होसि मुंहिंजे नबीअ पण हिते वेसाई खएं वे एतिरे आउं पण वेसाई खणा थो उन जॻह से पण उन खे मोहबत वई जिन जॻह मथे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वेहंदा हुआ। हलंदे हलंदे वाट में को का वाट न्यारे वाट के छॾे तरी ने हलिया वञे लामा उते वञी करे नमाज़ पढ़े माण्हू पुछे हेॾो पट पियो आहे हिते नमाज़ ना ई पढ़े उते नमाज़ पढ़णु को वे मुंहिंजे नबीअ खे ॾिठो मुंहिंजो नबी पण हिते नमाज़ पढ़ियो एतिरे आउं पण नमाज़ पढ़ां। इहा रही इत्तिबा
ये रही इताअत जो को कम नबीअ कयो उहो कम करणो पंहिंजो अतो पतो कीअं न आहे पा नमाज़ पढ़ न पढ़ो ॿारहें महीने में अने पिंड खे चऊं जो आउं नबीअ सां मोहबत कंदड़ आहियां पंहिंजो दावो खोटो आहे उहा नमाज़ जंहिं नमाज़ जे बारे में नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो व जुइलत कुर्रतु ऐनी फिस्सलाह मुंहिंजी अखियुनि जी थदक इन नमाज़ में रखियल आहे जेको इंसान ॾींहं ऐं राति में 5 फेरा नबीअ जी अखियुनि जी थदक खे छॾींदो वे न छॾींदो वे उहो इंसान कीअं पिन जे मुंहं सां चई सघे जो आउं नबीअ सां मोहबत कयां थो नबीअ सां मोहबत जो हिकिड़ो तक़ाज़ो ई पण आहे जे पंहिंजी दिलि में इहा तमन्ना हुअणी खपे जे पाण अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिसूं पाण खे उहो ज़मानो नसीब न थियो पाण पुठियां 14 सदियूं पुठियां आया आहियूं मोड़ा आया आहियूं पर पंहिंजी दिलि में इहा ख़्वाहिश हुअणी खपे जे काश आउं नबी जे ज़माने में कर पैदा थियो होसि मूं पर नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे कर ॾिठो हो त खासो इहा दिलि में तमन्ना हुअणी खपे इहा मोहबत जी दलील आहे हिकिड़ो साहबी नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि अची करे चए थो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आउं जर मुंहिंजे घर वञा थो आउं जर मुंहिंजे घर वञा थो मुंहिंजे ॿार बचे वटि वञा मुंहिंजे आकाए वटि वञा आंजो मूंखे शौक़ु जागे मुंहिंजी दिलि में मोहबत पैदा थिए आंजी मूंखे सिक थिए आउं दौड़ कढी आंट पुॼी अचां आंखे ॾिसां आंजे चहिरे मथे नज़र पए त मुंहिंजी दिलि खे थदक मिले थी पर हे अल्लाह जा नबीअ दुनिया में त आंखे आउं ॾिसी लाहियां थो पर मुंहिंजी दिलि में ई धप ने धरा आहे आउं जर मरी वेंदुसि अल्लाह रब्बुल आलमीन मूं गुनहगार खे जन्नत में केतिक जॻह ॾींदो त हेठि ॾींदो ऐं तव्हां नबी जा सरदार आहियो अल्लाह रब्बुल आलमीन आंखे त ऊची जन्नत में रखंदो उन जन्नत में आउं सफ़ा हेठि हूंदुसि ऐं सफ़ा मथे हूंदा उते जेकॾहिं आंखे आउं न ॾिसां त मुंहिंजी जन्नत कहिड़े कम जी आउं उते आसे मुलाक़ात न करे सघां आउं आजो चहिरो न ॾिसां त अल्लाह जा नबी आउं गुरु कयां अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अंत मअ मन अहबब्त तूं गमगीन न थी तूं परेशान न थी तूं जंहिंसां मोहबत कईं तो जन्नत में पिण तूं उन इंसान बिरो हुने जेकॾहिं नबीअ सां मोहबत पाण खे दिलि में आहे न पाण अमल कयूं था त अल्लाह में उमेद रखूं अल्लाह रब्बुल आलमीन पाण खे पिण जन्नत में जाइ ॾींदो अने मुंहिंजा अज़ीज़ो पाण खे त नबीअ सां उहे मोहबत करणी खपे रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबा किराम खे गुरु चयो हो जे आउं चाहियां थो मुंहिंजी दिलि में तमन्ना आहे मुंहिंजी दिलि में आरज़ू आहे जे आउं मुंहिंजे भाउ खे ॾिसां गुरु चयो मुंहिंजी दिलि में तमन्ना आहे आउं चाहियां थो जे आउं मुंहिंजे भाउ खे ॾिसां साहबा किराम पुछनि था ऐं अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गुरु असीं आजा भाउ न आहियूं असीं आजा भाउ न आहियूं साहबा किराम खे चयो ऐं मुंहिंजा साथी आहियो ऐं मुंहिंजा साथी आहियो मुंहिंजा भाउ उहो आहीं जेको पुठियां थींदा मूंखे ॾिसंदा की न तंहिं हूंदे पण मूं मथे ईमान रखंदा मुंहिंजी दिलि में तमन्ना आहे आरज़ू आहे जे आउं उन मुंहिंजे भाउ खे ॾिसां नबी तमन्ना करे नबी आरज़ू रखी दुनिया में वेंदा रहिया जे आउं मुंहिंजे भाउ खे ॾिसां उहो भाउ केरु आहे उहो पाण वासी जेको नबीअ खे ॾिठो न आहे तंहिं हूंदे पाण ईमान रखूं था नबी तमन्ना करे विया जे आउं आंखे ॾिसां पाण पण दिलि में तमन्ना कयूं जे पाण पण पंहिंजे नबीअ खे जन्नत में ॾिसूं नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जब पाण मथे कई एहसान आई कंहिं पण इंसान सां पाण मोहबत कयूं था न तंहिंजा 3 कारण वेंदा हिकिड़ो कारण आहे जमाल ॿियो आहे कमाल टियों आहे नवाल ई 3 जेको कारण आहे जमाल ई जेको इंसान ख़ूबसूरत आहे कोई इंसान फुटरो आहे खासो आहे उन इंसान से पाण खे मोहबत थिए थी उहो पाण खे मिठो थी लॻे थो अड़े मुंहिंजा ॿाहिरो नबीअ कता फुटरो दुनिया में केरु आयो आहे उन पैगंबर कता वधारे ख़ूबसूरत केरु आयो आहे जंहिंजे बारे में हसन बिन साबित रज़ी अल्लाह ताला अन्हु चयनि व अहसनु मिनका लम तर क़त्तु ऐनी व अजमलु मिनका लम तलिदिन निसा ए नबी आऊं ॾिसां थो जे कता वधारे ख़ूबसूरत मुंहिंजी अखीं कंहिं इंसान खे ॾिठो पण न आहे कता वधारे हसीन जमील दुनिया
दुनिया में कंहिं मां बच्चो जनम वियो पण न आहे ने पोइ फरमायो खुलिक़्त मुबर्रअन मिन कुल्लि ऐबिन ऐं हर क़िस्म जे ऐब खां पाक थी करे पैदा थिया आहियो कअन्नक क़द खुलिक़्त कमा तशा अने असांखे ईअं लॻे थो जे अल्लाह रब्बुल आलमीन आंखे अहिड़ो बनाए जहिड़ो ऐं पिंड चाहियां ते जे अल्लाह आंखे बनाए ऐं चवंदा आया ए अल्लाह मूंखे अहिड़ो बनाईंदो अच अल्लाह रब्बुल आलमीन आंखे अहिड़ो बनाईंदो आयो इन कथा ख़ूबसूरत दुनिया जे अंदरि को इंसान न आयो जाबिर बिन अब्दुल्ला रज़ी अल्लाह ताला अन्हु बयान कई था कान मिस्लु शम्स वल कमर नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चेहरो सिज वांगर ने चंद्र वांगर चमकंदो हो ऐं जेकॾहिं ॾिसो नबी क्यानो अचे पियो तव्हांखे अहिड़ो लॻे जे चंद्र जेको आहे आसमान मथे निकिरी आयो आहे अहिड़ा ख़ूबसूरत इंसान हुआ उन सां पाणखे मोहबत हुअणी खपे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा अखलाक कहिड़ा ऊंचा हुआ ओड़ा अखलाक कंहिंजा थी विया नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में अल्लाह फरमाए व इन्नका लअला खुलुकिन अज़ीम ए नबी यकीनन बेशक ऐं ऊंचे अखलाक वारा आयो अंजा अखलाक ओरा ऊंचा आहीं उन नबी से पाणखे मोहबत हुअणी खपे तंहिंखां सिवा नबी जा पाण ते एतिरा एहसान आहिनि जो उन एहसान खे पाण कॾहिं भुली न सघूं दुनिया जो को इंसान पाण ते एहसान करे पाणखे ॾुख में कमु अचे पाणखे उहो मिठो थी लॻे थो पाण उन से मोहबत कयूं था पाण उन जा गुण भुलूं नथा नबी जे गुण खे पाण कीअं भुली सघूं उहो नबी जंहिंजे बारे में अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए फलअल्लक बाखिउन नफ्सक अला आसारिहिम इल्लम युमिनू बिहादल हदीस असफा ए नबी असीं ॾिसूं था जे ई माण्हू ईमान वारा न थिया त इन व्यादईअ में ऐं पिंड घरी वेंदा ऐं पिंड जो नुक़सान कंदा उम्मत जी एतिरी व्यादई आहे कि रात जो जरा मड़े दुनिया वाला इंसान सुम्ही रहे तैर उथी करे ऐलान कई अल्लाहुम्मा अग़फिर लि उम्मती अल्लाहुम्मा अग़फिर लि उम्मती अल्लाह मुंहिंजी उम्मत खे तूं माफ़ कज अल्लाह मुंहिंजी उम्मत खे माफ़ कज उहो इंसान जेको अॼु खां 1450 वर पहला पाला करे दुआऊं घुरी वियो अल्लाह मुंहिंजी उम्मत खे माफ़ कज रुगो एतिरो न बल्कि क़यामत जो ॾींहुं जहिड़ा मड़े माइत्र पण औलाद मां कढी वेंदा सॻो भाउ सॻे भाउ खे भुली वेंदो को कंहिंजी पुछा पण की न कंदो उन ॾींहुं पण नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पांखे कम थींदा फरमायो अल्लाह ताला हर के नबी के हिकिड़ी अहिड़ी दुआ ॾिने जंहिंजे बारे में अल्लाह ताला फरमाए में कि ये दुआ ज़रूर कबूल थींदी अल्लाह गारंटी ॾिने ये दुआ कबूल थिए वारी है अल्लाह जा नबी जेतिरा पण दुनिया में आया उहो मड़े दुआऊं दुनिया में घुरी विया उहो पंहिंजो दुआऊं पूरियूं करे विया पर मूंखे जेको अल्लाह ताला दुआ ॾिने उहा दुआ आऊं रखियो वेठो आहियां उहा दुआ आऊं घुरियो न आहियां क़यामत जो ॾींहुं मुंहिंजी उम्मत जहिड़ा अचींदी तहिड़ा अल्लाह रब्बुल आलमीन के साम्हूं उहा दुआ आऊं रखंदुसि ए अल्लाह उहा दुआ जंहिंखे क़बूल थी तो मूंखे गारंटी ॾिने वे जेको दुआ क़बूल थिए वारी वई ए अल्लाह अॼु तो अॻियां उहा दुआ कयां थो मुंहिंजी उम्मत खे माफ़ फरमा नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मुंहिंजी इन दुआ में जा हर के उन इंसान खे फ़ाइदो थींदो जंहिंजो मौत इन हालत में आयो वे जो उन ज़िंदगीअ में कॾहिं शिरक की न कए हुने जेको पण इंसान तौहीद मथे वफ़ात करे वियो शिरक खां बची वियो अहिड़े इंसान खे क़यामत जो ॾींहुं नबी जी दुआ क़बूल अचंदी ऐं मुंहिंजा भाइरो उहो नबी जंहिं दुनिया में पाण मथे एहसान कया जंहिं पाणखे क़ुर ॾिनो जंहिं पाणखे जीअण जो तरीक़ो ॾिनो जंहिं पाणखे दीन ॾिनो जंहिं पाण लाइ करे दुआऊं घुरायूं अने क़यामत जो ॾींहुं पण पाण लाइ करे अल्लाह रब्बुल आलमीन अॻियां रुअंदा ऐं हथ फैलाईंदा उन नबी जे गुण खे पाण कीअं भुली सघूं उन नबी मां पाण कीअं हथ कढी सघूं उन नबी जो पाण मथे हक़ आहे जे पाण उन से मोहबत कयूं पाण उन जी इताअत कयूं पाण उन जी फरमान बरदारी कयूं पाण उन जी नाफ़रमानी न कयूं पाण उन जो चयो कयूं पाण उन पुठियां हलूं अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम आ वटि हिकिड़ो अहिड़ो रसूल आयो आहे आ वटि हिकिड़ो अहिड़ो पैगंबर आयो आहे आ मुंहिंजा कहिड़ो पैगंबर आहे अज़ीज़ुन अलैहि मा अनितुम जेकॾहिं आंखे तकलीफ़ थिए थी त उनखे पण तकलीफ़ थिए थी
हरीसुन अलैकुम आजे फ़ाइदे ला करे आंखे नफ़ो थिए तंहिं ला करे वॾो हरीस है रात ने ॾींहुं महिनत करे थो जो आंखे फ़ाइदो थिए अने वल मुमिनीन रऊफ़ुर रहीम मोमिन मथे रहम करे वारो मेहरबान दिल है ऊ नबी जंहिंजी तकलीफ़ खे बड़े मुसलमान सम्झे नथा जंहिं नबीअ ॿिए मुसलमान जी तकलीफ़ पिंड जी तकलीफ़ सम्झी करे गुज़ारी है पाण अॼु उन नबीअ खे तकलीफ़ ॾियूं था पाण उन नमाज़ खे भुली वियासीं पाण नबी जी सुन्नत खे भुली वियासीं पाण नबी जे हुक्म खे भुली वियासीं पाण किन मोह से पिंड खे मुसलमान चऊं था पाण जेकॾहिं मुसलमान आहियूं त दिलि में नबी जी मोहबत पैदा कयूं नबी जी इताअत कयूं फरमान बरदारी कयूं अने इन उम्मीद से जे क़यामत जो ॾींहुं अल्लाह रब्बुल आलमीन पांखे पण नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सिफारिश अता कंदो अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ है अल्लाह रब्बुल आलमीन पाण मिणी मुसलमान के पक्का ने सच्चा मुसलमान बनाए पाण मिणी मुसलमान के अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे प्यारे पैगंबर मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से मोहब्बत करे जी तौफीक अता फरमाए अल्लाह रब्बुल आलमीन पाण मिणी मुसलमान के क़यामत जो ॾींहुं पिण जी नबी जी सिफारिश अता फरमाए आमीन सुम्मा आमीन व आखिरु दअवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन إن الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد عباد الله رحمكم الله إن الله يأمر بالعدل والإحسان وإيتاء ذي القربى وينهى عن الفحشاء والمنكر والبغي يعظكم لعلكم تذكرون واذكروا الله يذكركم وادعوه يستجب لكم ولذكر الله تعالى أولى وأتم وأكبر والله يعلم ما تصنعون